औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। दी हिस्ट्री ऑफ सिंध में मां आहियां आवाज़ पंहिंजो तामिर हुसैन। कीअं आहियो? मां सभु उमेद आहे तव्हां सभु ख़ुशि हूंदव ऐं अल्लाह पाक जे माने में हूंदव। अॼु जो असांजो वीडियो जीवणी बाई जे बारे में थियण वारो आहे। असां ते पहिरियों बि जीवणी बाई जो वीडियो असां चैनल ते अपलोड कयो हो, पर उन में कुझु मालूमात घटि हुई, मिस थी रही हुई, त असां दुबारा मुकमल मालूमात सां वीडियो खणी आया आहियूं। त इनशाला हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। त वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो ऐं असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। त हलूं था पंहिंजे हिन वीडियो जी तरफ़। 23 जनवरी 1901 ईस्वीअ जो ज़िक्र आहे त हिंदुस्तान जे राजपूत इलाइक़े भेलवाड़ी रियासत जे हिकु खाना बदोश कबीले सांसी जो सावणे रंग जो फिको नालो हिकु शख़्स चंद दवाऊं ख़रीद करण लाइ शहर वञी रहियो हो त रस्ते में कंहिं उन खे ॿुधायो त अॼु शायदि शहर जा दुकान बंदि हूंदा, छाकाणि त काल्ह बर्तानिया जे मलिका विक्टोरिया जो इंतकाल थी वियो आहे ऐं सॼो हिंदुस्तान उन जे सोग में बंदि आहे। फको परेशान थी वियो ऐं चई ॾिनई त मलिका ख़ुदि त मरी वई, पर ॿियनि मलिकाइनि खे बि मारणु चाहे थी। फिकोअ जो इशारो पंहिंजे घर वारीअ तरफ़ हो, जंहिं गुज़िरियल राति यानी 22 जनवरी 1901 ईस्वीअ ते अङारे जी राति जॾहिं फिकोअ जी जीजी झोपड़ीअ में ॿाहिरि मट में रखियल पाणी बर्फ़ थी वियो हो त हिकु नंढड़ी छोकिरीअ खे जनमु ॾिनो। इहा छोकिरी जीवणीअ जा अॻिते हली करे जीवणी बाई थी। जीवणी फिकोअ जे टियों ॿारु ऐं पहिरीं छोकिरी हुई। फिको जीवणीअ जी पैदाइश ते ॾाढो ख़ुशि थियो, छाकाणि त हिन खे मालूम हो त हिन जे ख़ानदान जे पेशे में जीवणी बाई पंहिंजे माउ जो हथु वंडाईंदी ऐं उन जी पोड़ाइप आसानीअ सां गुज़रंदी। पर वरी हीअ सोचे करे वेहंदो हो त 10-12 साल इंतज़ारु करिणो पवंदो। औरतूं कमाइनि ऐं मर्द खाइनि, हीउ उन्हनि वटि रवाजु हूंदो हो। जीवणीअ जी माउ मानकी फिकोअ खे ख़ुशि रखण लाइ का बि कसर न छॾींदी हुई। सिजु थोरो निकिरंदो हो त मानकी पंहिंजे पुठीअ सां कपिड़ा ॿधी करे जीवणीअ खे उन्हीअ में विझी 2 थेलियूं ऐं हिकु चुस्त जो वटो खणी 2 साड़ियुनि सां ॿाहिरि निकिरी वेंदी हुई ऐं तक़रीबन सॼो ॾींहुं गुज़रण खां पोइ घर वापसि ईंदी हुई। पोइ हीअ ॾींहुं गर्मी हुजे या सर्दीअ जा, उहो पई थेलियूं वापसीअ ते फिकोअ जे साम्हूं उछलाईंदी हुई। फिको पंहिंजे बैद में उन्हनि गोदड़ियुनि मां अटो अलॻि, मानी अलॻि ऐं चांवर अलॻि कंदो हो। मानकीअ खे उन 12 कलाकनि में कहिड़नि मरहलनि मां गुज़रणो पवंदो हो, उन लाइ त हिकु किताब जी ज़रूरत आहे। अहिड़ीअ तरह जीवणीअ जा 2 साल पंहिंजो माउ जे पुठीअ सां ॿधी गुज़री विया। जॾहिं जीवणी 2 सालनि जी थी त उन जी माउ उन खे घर में छॾे पाण अकेली रोज़गार जी तलाश में निकिरी पवंदी हुई। जीवणी ॿियनि खाना बदोश ॿारनि सां खेॾंदी वतंदी हुई। जीवणी जॾहिं 7-8 सालनि जी उमिरि में पहुती त उन जी माउ उन खे अबाणी कुर्त जी तरबियत ॾियणु लॻी ऐं उन खे बि 2 गोदड़ियूं ठहिराए ॾिनई ऐं हिकु नंढी लठ कुतनि ऐं ॿियनि जानवरनि खां बचाव लाइ हथ में ॾिनी। जीवणी पंहिंजे माज़ीअ जो ज़िक्र कंदे चवे थी त पाण ऐं ॿियूं 5 छोकिरियूं हूंदियूं हुयूं जो पाण में मिली करे दर सहन ऐं सदाऊं हणंदियूं हुयूं ऐं गीत ॻाईंदियूं वतंदियूं हुयूं। हीअ गीत गाना हिकु ई आवाज़ में ॻाईंदियूं हुयूं, जीअं ॿियनि जे घरनि जी औरतुनि खे ख़बर पवे त पिनण वारियूं आयूं आहिनि। जीवणी जॾहिं उन धंधे में होशियारु थी वई त मानकी इहो चई वेही रही त हाणे मुंहिंजी धीउ जवान थी वई ऐं हाणे मूंखे दर वञण जी ज़रूरत नाहे। सावणे रंग जे वॾनि अखियुनि, वॾे कद, गोल ऐं तेज़ कशिश कंदड़ नज़र ऐं चहिरे वारी जीवणी जॾहिं 14 सालनि में दाख़िल थी त माइटनि ॾिठो त इन जो हम उमिरि हिकु छोकिरो रोज़ानो उन जे रस्ते में बीह रहंदो हो। इहो छोकिरो जीवणी ऐं उन जे साड़ियुनि काण हिकु सुवालु हो। हीअ सभु उन जे सोच जो शिकार थी वियूं त बीहे त अथो, पर कंहिंजे काण। पर छाकाणि जो इहो सुवालु ज़्यादा देरि ताईं न रहियो ऐं ख़बर पइजी वई त इहो नौजवान जीवणीअ जो परवानो हो। जीवणीअ जी इहा उमिरि हुई जंहिं में छोकिरियूं बग़ैर कंहिं सोच जे दिलि जो सौदो करे वेहंदियूं हुयूं, पर जीवणीअ ईअं न कयो। हिन ईअं ई चई त नौजवान खे उन राह तां हटाए छॾियो त तव्हां वॾा माण्हू आहियो ऐं वॾा माण्हू असां जहिड़नि छोकिरियुनि जी इज़त सां खेॾणु त ॼाणनि था, पर इज़त करणु नथा ॼाणनि। उन ते उन नौजवान रोई ॾिनो ऐं कुझु चयो बि हुयो, पर जीवणीअ खे उन जा चयल लफ़्ज़ सम्झ में न आया ऐं हू हलियो वियो। ऐं उन राति जीवणीअ खे सॼी राति निंड न आई ऐं ॿिए ॾींहुं उन रस्ते तां पंहिंजे साड़ियुनि सां गुज़रंदे हेॾां होॾां ॾिठो, पर इहो नौजवान नज़र न आयो। अहिड़ी तरह 3 ॾींहं, 4थे ॾींहुं, अहिड़ी तरह ॾींहं मां महीननि मां साल गुज़री विया, पर इहो नौजवान नज़र न आयो ऐं हू कॾहिं बि नज़र न आयो। जीवणीअ जी ज़िंदगीअ जो ॿियो वाक़ियो हीउ आहे त हूअ पंहिंजे साड़ियुनि सां हिकु शादीअ में लोटे ते ॻाए रही हुई त हिकु शख़्स उन जा हथ
चिता ॾिठा ऐं चयाईं फ़क़ीराणी अॼु जो ॾींहुं यादि रखिजांइ, जेकर हीउ हथु वाक़ई तुंहिंजो आहे त तूं हिकु ॾींहुं दौलतमंद बणिजंदीअ। इहो शख़्स केरु हो उन पाण बि न ॿुधायो ऐं न जीवणी उन खां पुछियो, पर उन जे चयल ॻाल्हि सारी ज़िंदगी जीवणीअ जे ज़हन ते ॼमी रही। 1998 ईस्वीअ में फिक्कूअ पंहिंजे अबाणी रियासत खे खैराबाद चई मुल्तान में अची सुकूनत इख़्तियार कई। मुल्तान में जीवणी जी मुलाक़ात पंहिंजे वक़्त जे मशहूरु गवाह उस्ताद उमैद अलीअ सां थी। उस्ताद उमैद अली जीवणीअ जी आवाज़ ऐं शख़्सियत मां तमामु घणो मुतासिर थियो ऐं उन्हीअ खे रओ पाराए पंहिंजी धीउ बणायो ऐं चयाईं त जीवणी तो में एलियत ॾिसी रहियो आहियां, हिकु ॾींहुं तूं तमामु वॾी फ़नकार साबित थींदीअ। बैदि में हूअ उस्ताद उमैद अली ख़ान जी रहनुमाईअ में राग जी तालीम हासिलु करणु लॻी। फिक्कूअ जो पूरो ख़ानदान उस्ताद उमैद अली ख़ान जे क़ुर्ब ऐं मुहबत में महू थी वियो, जो हिकु ॾींहुं उन्हीअ सां मिली हज़रत शमश तबरेज़ जे हथ ते मुस्लमान थी विया ऐं मुस्लमान थियण खां पोइ जीवणी जो नालो जीवणी ई रहियो, पर फिक्कूअ जो नालो फ़तेह मोहम्मद रखियो वियो। मुस्लमान थियण खां पोइ जीवणी दर दर वञण ऐं पिनी खाइणु छॾे ॾिनो। सिर्फ़ु उस्ताद उमैद अलीअ जी मुरफ़त वॾनि वॾनि मेलनि मलाखनि महफ़िलनि में वञी पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदी हुई। जीवणी ॾींहों ॾींहुं पंहिंजे फ़न जूं मंज़िलूं तय कंदी रही, एतिरे हद ताईं जो हिन जो नालो उन वक़्त जे सुठनि सुठनि ॻाइणनि में शुमारु थियो। मुल्तान खां वठी कराची ताईं राग जूं दावतूं मिलणु लॻियूं। सिंध जा माण्हू उन सां वालाना मुहबत कंदा हुआ। इहो ई सबबु हो जो हूअ उस्ताद जी इजाज़त सां मुल्तान खे खैराबाद जे हैदराबाद अची आबाद थी। हैदराबाद में जीवणीअ जी मुलाक़ात सिंध जे गवाह उस्ताद खैर मोहम्मद सां थी, जेको न सिर्फ़ु राग सां माण्हुनि खे मुतासिर कंदो हो, पर उन जी शख़्सियत बि पुरकशिश हुई। इहो ई सबबु हो जो जीवणी बि उन जे कशिश मां बची न सघे, उन सां दिलि जो सौदो करे वेठी। हिकु ॾींहुं जीवणी बि पंहिंजे साड़ियुनि सां दिलि जा राज़ खोलणु लॻी। प्यार जा घणा घणा क़िस्म आहिनि। पंहिंजे साड़ियुनि खां पुछणु लॻी, मूंसां खेरूअ जो प्यारु सचो आहे, हिकु अहिड़ो प्यारु जंहिंखे हर शइ सां तशबीह ॾेई सघिजे। जीवणी उस्ताद खैर मोहम्मद खां राग जी तरबियत हासिलु कई, जंहिंजे करे जीवणी ॻाइण में सुठो अबूर हासिलु कयो। 1928 ईस्वीअ में जीवणी राणीपुर जे हिकु बुज़ुर्ग साईं सालिह शाह जी मुरीदियाणी थी, जंहिं उन जो नालो तब्दील करे जीवणी ॿाई रखियो ऐं उन दुआ ॾिनसि त जीवणी तूं अल्लाह ऐं उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ सां क़यामत ताईं ज़िंदा रहंदीअ। जीवणी हैदराबाद पहुचंदे ई हिकु आलिम अल्लाह बख़्श नूनाणीअ खां सबक़ु वठणु शुरू कयो। चंद सालनि में जीवणी ॿाई क़ुरान शरीफ़ मुकमल करे वरितो। वरी 1932 ईस्वीअ जी ॻाल्हि आहे त जीवणी जे नवाब नाले हिकु क़द ऐं ख़ूबसूरत जवान सां शादी थी। शादीअ खां पहिरीं नवाब माका ऐं जीवणीअ जी मुलाक़ात थी ऐं थोरी मुलाक़ात खां पोइ ॿिन्ही ज़िंदगी गुज़ारण जो फ़ैसिलो कयो। पोइ जीवणी ॿाई उस्ताद खैर मोहम्मद खे खैराबाद चई नवाब सां गॾु मौजूदा शीश महल होटल जे भरिसां हिकु घर में रहणु लॻी। नवाब ज़ात जो माका हो ऐं उन जो रोज़गार इहो ई हुयो जो हू मेलनि मलाखनि जा ठीका खणंदो हो। जीवणी बाई इमामनि सां बि तमामु घणी अक़ीदत रखंदी हुई। हिन जो मुहर्रम जो 5 तारीख़ जो न्याज़ पूरी हैदराबाद में मशहूरु हूंदो हो। आख़िरी ॾींहं में उनखे हिकु आख़िरी इबादत जो हिकु ॿियो मौक़ो मुयसरु थियो। जीवणीअ खे जॾहिं ख़बर पई त उन जो उस्ताद उमैद अली मुल्तान में तंगदस्त जी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे, त हूअ मुल्तान हली वई ऐं उस्ताद खे हैदराबाद वठी आई ऐं उन जे रहण जो बंदोबस्तु कयाईं। हूअ उस्ताद जी ख़िदमत पंहिंजे हथनि सां कंदी हुई। उस्ताद उमैद अली ख़ान खे ॿिलियुनि पालण जो शौक़ु हूंदो हो ऐं हैदराबाद में बि उन जे कमरे में 5 ॿिलियूं उन साण रहंदियूं हुयूं। जीवणी हिकु मुकमिल फ़नकारा सां गॾोगॾु हिकु मुकमिल इंसान बि हुई। नंढे वॾे सां इंतिहाई शरीफ़ाणी अंदाज़ में पेश ईंदी हुई। ॻाइण वक़्तु बि उन जो अंदाज़ पुरवकार ऐं बाइज़त हूंदो हो। इहा साड़े साम्हूं सीने ते पहिरें हलंदी हुई। कंहिं बि महफ़िल ऐं शादीअ में उनखे जेके पैसा मिलंदा हुआ उन्हनि खे 5 हिसनि में तक़सीम कंदी हुई ऐं उनखां बैदि 5 तननि जे नाले ते उते जो उते ख़ैरात करे छॾींदी हुई। शादी या महफ़िल लाइ कंहिं सां बि पहिरियां रक़म तय न कंदी हुई। जीवणी सुबुह जे वक़्तु रियाज़ कंदी हुई। इहो सिलसिलो आख़िर ताईं जारी रहियो। हिन जी पसंदि जो खाधो सिंध जी मशहूरु मच्छी पलो हो। जीवणी हूअं त तमामु घणा फ़ोन रिकॉर्ड कंपनियुनि सां मुआहिदा कया, पर हुन हज़ मास्टर वॉइस खां 100 खां वधीक ग्रामोफ़ोन रिकॉर्ड कराया। इहो ई सबबु आहे जो साणस कंपनी हिकु शानदार जशन मल्हायो। उन जी कंपनीअ पंहिंजो मोनोग्राम जेको 10.5 तोलनि सोन जो ठहियलु हो जीवणीअ खे एवॉर्ड में ॾिनो। जीवणीअ जी वफ़ात बि हिकु हैरत अंगेज़ तरीक़े सां थी। रोहड़ीअ में संदसि दीन जे भाउ बचल मेमण जीवणीअ ॾे नियापो मोकिलियो त मुंहिंजे पुट जी शादी आहे, तव्हांखे शिरकत ज़रूरु करणी आहे ऐं तोखे ॻाइणो बि पवंदो। जीवणीअ जी तबियत ख़राबु थी, पर उन जे बावजूद बि उन शादीअ में शिरकत कयईं
ऐं पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयाई। ऐं राति 2 वॻे पंहिंजे दीनी भाउ खे चयाईं त नवाब साहिब हैदराबाद में आहीं, जेतिरो जल्द थी सघे त मूंखे वापसि मोकिलण जो बंदोबस्तु करे। उन खां बाद लाहौर खां कराची वञण वारी गाॾी, जंहिंखे उन ज़माने में लाहौर मेल चवंदा हुआ, जे ज़रिए हैदराबाद पहुती। हैदराबाद स्टेशन जे प्लेटफार्म ते हिन जी मुलाक़ात नवाब जे दोस्त हुसैन बाबूअ सां थी। हूअ उते बीही हुन सां ॻाल्हाइणु लॻी त ॿिए तरफ़ साज़ंदा टांगो काहे आया। हुन मां हिकु साज़ंदो हाजी शेख जीवणी जी तरफ़ आयो ऐं चयाईं, जल्दी कर माई। हाजी शेख जो ओचितो आवाज़ु ॿुधी जीवणी छिरक भरियो ऐं दिलि ते हथु रखी ज़मीन ते वेही रही। ऐं घेड़े खां पोइ अमर आवाज़ु रखण वारी फ़नकार आहे। जीवणी बाई हमेशह जे लाइ ख़ामोश थी वई। ईअं ई लॻो ॼण जिमिलो, जल्दी कर माई। हाजी शेख जो आवाज़ु न, पर मलकुल मौत जो आवाज़ु हो। त इंशाअल्लाह उमेद आहे त वीडियो अवां सॼणनि खे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। त वीडियो खे ज़रूरु लाइक करियो ऐं असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। त मिलंदासीं कहिड़ी दिलचस्प हिस्ट्रिकल वीडियो में। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।